डायरकी जे दाद रोड वासी मासूम निगर फ़हीम कांजो पंहिंजे मामे साजिद ऐं नाने शबीर अहमद कांजो सां गॾिजी प्रेस क्लब पहुची पीउ ऐं चाचनि जी ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। हिन मौक़े ते निगर फ़हीम कांजो दाहींदे चयो त संदसि पीउ ख़लील कांजो जेको हिकु ॾुआरी क़िस्म जो माण्हू आहे, जंहिं करे हुन खेसि माउ ऐं भेनरुनि समेत घरां कढी छॾियो हो, जंहिं बाद असां गुज़िरियल 3 सालनि खां नानी ऐं मामनि जे घर पनाह वरिती आहे। हुन चयो त उनखे पीउ पारां घरां निकारे ॾियण ते चाचनि ऐं बिरादरी जे माण्हुनि संदसि हिसे में आयल 3 एकड़ ज़रई ज़मीन उन्हनि जे हवाले कई हुई, जंहिं ते हाणे पीउ ख़लील ऐं संदसि चाचा नजम अब्दुल मालिक ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहिनि था। हिन मौक़े ते निगर जे मामे साजिद चयो त ख़लील ऐं संदसि भाउर असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। तव्हां पंहिंजे भेण भाणेजनि ऐं भाणेजियुनि खे घरां कढी छॾियो, न त तव्हांखे बि क़त्ल कयो वेंदो। ज़मीन जेको आहे तव्हां हिते न रहियो, ज़मीन ते ईंदा आहियो तव्हांखे असां मारींदासीं, तुंहिंजे मामनि खे मारींदुमि, तुंहिंजे नाने खे मारींदुमि। असांजो ज़ुल्म आहे, असांजा कार आहे, जंहिं में उहो जेको आहे रूप रिश्तेदारी आहे हुन ते FIR थियल आहे। असांखे हाणे मौत मार धमकियूं ॾिनियूं त तोखे तव्हांखे मारींदुमि, जे ज़मीन ते आया शहर में बि तव्हांखे मारींदुमि। असांजो इंसाफ़ कयो वञे, असां ग़रीब माण्हू, असां काॾे वञूं। उन्हनि SSP घोटकी खां मुतालबो कयो त खेनि तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।